तो महाराणा यूनिवर्सिटी एम्प्लॉय वेलफेयर एसोसिएशन अल्लाह ताला के हाजिर नाज़िर जानी हलफ तो खड़ा त आऊं मुलाज़िमन जे जायज़ मसलन जे हल लाइ हर क़िस्म जो किरदार अदा कंदो रहंदुसि जाम सुठो जो सुठो तो मीटिंग में को ॻाल्हायो ऐं तंज़ीम जे ज़ाब्तनि जी पासदारी कंदे कंहिं बि ज़ाती मफ़ाद खे मुलाज़िमन जे मफ़ाद मथां तरजीह न ॾींदुसि ऐं हर हाल में मुलाज़िमन जी नुमाइंदगी जो फर्ज़ अदा कंदो रहंदुसि हमेशा वांगुरु पंहिंजी ड्यूटी बि ईमानदारी सां कंदो रहंदुसि ऐं महाराणा यूनिवर्सिटी जी तरक़ीअ ऐं कामयाबीअ में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदो रहंदुसि अल्लाह ताला मुझे हर नेक मकसद में मुझी मदद फरमाइंदो आमीन अपने दोस्तों के लग मुबारक हूं उम्मीद था कि उन्हें हलफ जी पासदारी कंदा इन इदारे जो ऐं मुलाज़िमन जो सभिनी जो ध्यान कंदा लख लख मुबारक हूं दोस्तन असां वटि कुछ मुलाजिम अड़ा पान जेकी रिटायर थी आहिनि हिन इदारे खे कंहिं 30 सालनि खां आहिनि कंहिं 32 सालनि खां आहिनि कंहिं 42 साल ॾिना आहिनि हिन इदारे जी ख़िदमत कई आहे ऐं हिन पुरदम जी हिन इदारे जी हिन असांजे मुलाज़िमनि जी ख़िदमत कई आहे इदारे खे टाइम ॾिनो अथऊं असां कुझु हिन लाइ ममता अवार्ड रखिया आहिनि जेकी मुलाज़िमनि खे असां हिते रिटायर कयो त उन्हनि खे घुरायो आहे असां उन्हनि खे हिकु ममता अवार्ड ॾींदासीं जीअं इदारे खे टाइम ॾिनो अथऊं कुझु उन्हनि जी बि दिलि ख़ुशि थिए ऐं उन्हनि जो हक़ बि आहे हिन इदारे खे 40 साल 35 साल इदारे खे ॾियनि घटि में घटि वेंदे वेंदे इहा ख़ुशान थी दफ़ा असांखे हिन इदारे जे मुलाज़िमनि असांखे पोयां इज़त ॾिनी हम गुज़ारिश कंदुसि मोहतरम जनाब वाइस चांसलर साहब खे त हिन इदारे जे मुलाज़िमनि खे ममता अवार्ड ॾिए मोहतरम खालिद अंसारी साहब लेफ्ट टेक्नीशियन जेको हो उहो रिटायर थी चुको आहे हिते नंबर थी चुको आहे उन जी शील्ड रखी छॾियोसि मरहम वतानो गुज़ारे पियो आहे रिटायर मुलाज़िम मरहम अकबर खान खोसो पुट खे चवंदो दिलदार खोसो खे न अचे ऐं उन जी वार साहब जी अची शील्ड वठे अकबर खोसो मोहतरम मंजूर अली डूंगरो इलेक्ट्रीशियन हो तमाम सुठो इलेक्ट्रीशियन हो असां उन खे गुज़ारिश कंदासीं त अची साईं जन खां शील्ड वठे असांजो पुराणो लीडर मोहतरम मोराली अब्बासी ट्रांसपोर्ट फोरमैन खे गुज़ारिश कंदमि त साईं खां अची शील्ड वठे मोहतरम लखानी डॉक्टर उनके गुज़ारिश आहे त अची साईं जन खां शील्ड वठे